अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं तव्हांजो भाउ मोहम्मद अली सर अॼु हिकिड़े नए इशू सां तव्हां सां मुखातिब आहियां। अॼोको जेको इशू आहे उहो आहे जेके नया उस्ताद असांजा जेके भर्ती थिया आहिनि सवनि जी तइदाद में उन जी पघारनि जे हवाले सां हाणे ॿुधण में अचनि पिया कि ख़दशा आहिनि कि ॻाल्हियूं आहिनि उन ते हाणे असेसमेंट हले पई ऐं इंफॉर्मेशन कलेक्ट करियूं पिया। जीअं जीअं इंफॉर्मेशन ईंदी वेंदी त जेको आहे तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं ऐं कमेंट्स में बि दोस्तनि जी गुज़ारिश आहे त तव्हांखे जेका इंफॉर्मेशन तव्हां शेयर कयो त असीं तव्हांजो आवाज़ थी करे इहा शइ जेका असां लाॻापियल माण्हू आहिनि उन्हनि ते पहुचाईंदासीं। हाणे जेतिरी करे असांजी असेसमेंट आहे त जेतिरा महीना पघार देरि पई थिए जेतिरा महीना पघार देरि पई थिए एतिरा माना हुनजो एरियर बिल थींदो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ट्रेज़री में एरियर बिल ते थींदी आहे करप्शन। 10% जेको आहे फी माण्हू खां वठंदा। चलो ताक़तवर माण्हू हूंदा जेके सियासी माण्हू सिफ़ारशी माण्हू हूंदा उहे जेके आहे बिल ते 10% कोन ॾींदा। उहे घणा हूंदा? उहे 50 हूंदा या 40 हूंदा माण्हुनि जा माण्हू हूंदा। बाक़ी ॿिया जेके मिसकिन ग़रीब गुरबा उहे जेको उहो माना मिठाई जे नाले ते पोइ पहिरीं पघार जे नाले ते पोइ वाट एक्स वाइज़ जेतिरा महीना ज़्यादा थींदा ओतिरो वॾो बिल थींदो ऐं ओतिरो एरियर वॾो थींदो ऐं ओतिरी ज़्यादा हिननि जो परसेंटेज ठहंदो। ॿियो कुझु बि कोन्हे। इहो ड्रामेबाज़ी जेका आहे उहा सीधी सीधी इहा आहे। ऐं उनखां अलावा ॿियो हाणे डेटाबेस जहिड़ा विया हलिया आहिनि DRF जहिड़ा सही थी वयूं आहिनि। सियासी माण्हू तव्हां सभिनी खे हिदायतूं कयूं आहिनि त बाबा इन्हनि खे तव्हां उकलायो त इहा ग़लती आहे किथे। हिकिड़ी ऑफिस ॿी ऑफिस ते थी जेका असां ब्लेम करे ऐं ॿी ऑफिस जेका पहिरीं ऑफिस ते ब्लेम थी करे हेठां नानी घोटड़ो कुझु ॿियो लॻो पियो आहे। पोइ इन में मॉडिफिकेशन ते कमु थिया। हाणे घणियूं ॻाल्हियूं आहिनि। असीं जेको आहे इन्हनि ॻाल्हियुनि खे खोलण कोन था चाहियूं। असीं एतिरो चवण था चाहियूं त बाबा इहा पघार जेका आहे रिज़िक जेका आहे हुननि जा बचनि जा घर हू प्राइवेट इदारनि मां नौकरियूं छॾे करे हिन सरकारी इदारनि में आया आहिनि। उहे जेको आहे हाणे जंहिंखे 10 महीना पघार न मिले बग़ैर 10 महीननि जे हू पेट्रोल जो ख़र्च करे स्कूलनि ते वञनि था। उहे जेके न्याणियूं आहिनि उहे रिक्शा जा किराया भरे जेको आहे वञनि पिया स्कूलनि ते वञनि पिया ऐं बग़ैर पघार जे बग़ैर मुआवज़े 9 खां 10 महीननि खां वठी हू जेको ड्यूटियूं कनि पिया। हुननि जी ज़हनी अज़ियत हुननि जे मथां छा हूंदी, हुनजे घर में छा हालात हूंदा, हू कहिड़े मामलनि मां गुज़रंदा हूंदा। मुंहिंजी वसवानी माना मौतबाना गुज़ारिश आहे त जेका इन मामले ते संजीदगी वरिती वञे। अदरवाइज़ जेका ही इशूज़ जीअं पोइ उथंदा इशूज़ खे जीअं उथारींदासीं त मामला ॿिए पासे निकिरंदा। असीं ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि जी गुज़ारिश करियूं था बाबा ज़िलो अव्हां जो आहे ऐं ज़िले जा मालिक आहियो तव्हांखां छा ऑफिसर ही ब्यूरोक्रेट्स ही जेके एतिरा ॾाढा आहिनि जो ही जेके 600 मुलाज़िम आहिनि 700 मुलाज़िम 600-700 ख़ानदान आहिनि। उन्हनि ख़ानदाननि सां मश्करी वेठा कनि मज़ाक वेठा कनि पंहिंजे धंधनि ते लॻी विया आहिनि। किननि गाॾियूं वठी छॾियूं आहिनि किन अल्टो कारूं किन विगोनि ते पिया हलनि की बाबा मर्सिडीज़ जो सोचीनि पिया की V8 जो सोचनि। बाबा अलाह साईं हिननि सभिनी ब्यूरोक्रेट्स खे गंज ॾे। पर बाबा ही जेको पघारनि जो इशू जेको आहे इहो हल थियणु घुरिजे। अदरवाइज़ ही इशू वधे पियो त इन शइ खे वधाईंदा वेंदासीं वधंदो वेंदो तमामु घणो वधंदो वेंदो।